बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह जे करम सां असीं बि ठीकु आहियूं। ऐं तव्हां अॼु मुंहिंजे घर जी जेका लुकिंग आहे ऐं लुक्स चेंज पिया ॾिसो, सो मां कंहिं ॿिए घर में शिफ्ट थी आई आहियां। उहो तव्हांखे ॾिसणो पवंदो मुंहिंजो सोलंकी फैमिली ब्लॉग, जंहिंमें मां ॿुधायो आहे त मां हिते शिफ्ट छो थी आहियां ऐं कहिड़ी मजबूरी में। सो अॼु जी रूटीन इहा आहे त मां नाश्तो करे हाणे मां किचन में आई आहियां ऐं हाणे मां पचायां पई दाल मूं बॉइल करे रखी आहे ऐं बसरु हिते ॻाढ़ो पियो थिए ऐं इहा थूम ऐं हीअ अदरक इनखे धोई ऐं मां क्रश करे विझंदसि हिन में बसर में। असांजो बसरु हिते ॻाढ़ो थी वियो ऐं हीअ आहे थूम अदरक ऐं क्रश करे विधी आहे, छो त ॾंडो कुंडो घर में आंदो न आहे। ब्लेंडर आहे पर हाणे हुनखे केरु करे थोरी देरि लाइ, सो मां चयो हिनखे क्रश करे कद्दूकश वारी जेका न हूंदी आहे नंढड़ी, बसि हाणे विझंदासीं दाल हिन में। दाल त हर कोई पचाईंदो आहे पर सभिनि जो तरीक़ो अलॻि अलॻि हूंदो आहे। बाक़ी चणनि जी दाल मुंहिंजी फेवरेट आहे ऐं मुङनि जी दाल। असां हाणे हिन में दाल विझंदासीं, तव्हांखे पोइ ॾेखारियूं था। जी दाल थी वई रेडी, बसि थोरी मथां हिन जे सावा धाणा ऐं कसूरी मेथी विझंदसि, उहो जॾहिं असां मानी खाईंदासीं उनजे टाइम। जी असांजी घर जी दाल तमामु बहितरीनु टेस्टी ऐं गरम मसालो मूं हुन में विधो आहे थोरो। इहा आहे घर जंहिंमें असां आया आहियूं। थांव मूं धोई छॾिया, बाक़ी रहियो किचन साफ़ु करणु, सो हाणे किचन साफ़ जी वारी आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। मिलंदासीं कंहिं वरी ॿी नई वीडियो सां गॾु। मुंहिंजे सभिनी घर जे भातियुनि कणिक जी मानी खाधी दाल सां ऐं मां पचायो आहे चांवरनि जो चिलो, जेको माशाल्लाह कड़क ऐं ज़बरदस्तु थियो ऐं उहो मूं खाधो दाल सां। ऐं हिन में ॿिया बि 3 हिसेदार हुआ, फातिमा, अजवा ऐं मोहम्मद हरीश। सभिनि खे कड़क मानी ॾाढी वणी, हे जेको चिलो मूं ठाहियो आहे चांवरनि जो।